कराची में जीएस मुआज़ घोड़ा कब्रिस्तान का तहफ़्फ़ुज़ सिंध रैली कढी। प्रेस क्लब आॾोपुरमन मार्च किया वियो। तहफ़्फ़ुज़ सिंध रैली में जिसम चेयरमैन रियाज़ चांडी, जिस्कम अगवान नियाज़ कराणी, नसीम शहाणी, आबिद हुसैन हैदरी, नायाब सरकश सिंधी अज़ीज़ुल्लाह भुट्टे, नवाज़ शाह बादाई, मुमताज़ बुरोई समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई, जंहिंमें औरतुनि ऐं ॿारनि जो वॾो अंग मौजूदु हुयो। उन मौक़े ते जिसम चेयरमैन रियाज़ चांडी रैली खे ख़िताब कंदे चयो त सिंध कराची खां कश्मीर ताईं हिकु आहे। हिन चयो त इमरान ख़ान खे आइन जी भञकड़ी करे आर्टिकल 149 लागू करण जी साज़िश कई। हाणे कराची खे सिंध खां अलॻि करण जी साज़िश कई पई वञे। संदसि चवणु हो त मुल्क जी मईशत तबाह आहे पर हुकमरान करप्शन में पूरा आहिनि। जिसम चेयरमैन चयो त सिंधियुनि खे रुॻो बुख ऐं बदहाली ॾिनी वई, रोज़गार ते धारियुनि जो कब्ज़ो आहे। हिन चयो त रते दहिड़े अॻवान करप्शन में पूरा आहिनि जिन खे HIV नज़र नथी अचे। संदसि चवणु हो त घोटकी मंदरु वाक़े जी अदालती जांच थियणु घुरिजे। रियाज़ चांडी चयो त हज़रत आदिल शेख धरती दड़ियुनि जा घर डहिराए अफ़गानियुनि, बरनियुनि ऐं बंगालियुनि जो तहफ़्फ़ुज़ करे रहियो आहे। जिस्कम अगवान नियाज़ कराणी चयो त उर्दू ॻाल्हाईंदड़ धरती माउ जे विरहाङे जी ॻाल्हि न कनि। संदनि मज़ाक़ खुफ़ियाणो आहे, उर्दू ॻाल्हाईंदड़ हुन जो एतिराम कनि। हिन चयो त जेसिताईं हिकु बि सिंधी ज़िंदा आहे सिंध जी विरासत न थींदी। संदनि चवणु हो त बहितर ॿार गुज़रण बावजूदि भारत मां लॾे आयल महाजर सिंधी न थी सघिया आहिनि। उर्दू ॻाल्हाइण वारनि खां कंहिं नफ़रत आहे पर महाजर सिंध खां पाण खे धार सम्झनि था। नवाज़ शाह बादाई चयो त सिंध में हर ईंदड़ खे सिंध तबाह ऐं इज़त ॾिनी आहे। सिंध जी बका लाइ हर सिंधी पंहिंजी जान ॾियण खां न कीबाईंदो। चयो त इमरान ख़ान खे तहज़ीब जी कहिड़ी ख़बर खेसि इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। संदसि चवणु हो त सिंध जी विरहाङे जी ॻाल्हि कंदड़ वापसि भारत वञी सघनि था। नायब सरकश सिंधी चयो त सिंध हिकु आहे ऐं हमेशह हिकु रहंदी। असद कुरैशी चयो त कानून जी वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक़ नसीम आइन जी ग़लति अर्ज़ी कई। सिंध जी वहदत ख़िलाफ़ साज़िश कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं।